अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां अरशाद अली मीरानी, आवां ॾिसी रहिया आहियो नवंदुरो न्यूज़। हाज़िर ख़िदमत आहे हिन वक़्त जी ख़ासि ख़बर। लाड़काने जे आसपास जे शहर खां ईरान इराक नजफ़ ॾांहुं ज़वारी लाइ वेंदड़ बाई रोड ऐं बाई एयर 110 मर्द औरत ऐं ॿार एजेंट तरफ़ां फराट बांध इराक जे मेरान बॉर्डर ते बेयारो मददगार बणिजी विया। हुकूमत पाकिस्तान खां ॾेह वठण जी अपील। बाई रोड आया टोटल 99 दोस्त पर मूंखे अफ़सोस इहो थो चए उहे किन ट्रेवल एजेंट्स जे बदिरां कंहिं बगड़े जे रुख चढ़ी आहे जो उन्हनि खे रुगो तज़लील थी आहे। उन्हनि जो जेको आहे सो उहे जेके ज़्यादतियूं आहिनि ऐं जेको आहे सो उहे त न करायूं वयूं पर जेका उन्हनि जी तज़लील थी वई आहे उनखे जेको तरह ॾींहं उते रखे वियो जेको आहे सो ईरान में केॾीमहिल जेको आहे सो केॾीमहिल उनखे को होटल वारो अरबईं जे हवाले सां असां पाकिस्तान मां निकिरी आयासीं इराक ईरान ज़ियारतुनि जे लाइ। असांजो जेको आहे सो जेको हुयो इमरान मंगसी उहो अॻुवान हुयो अल हुसैन ट्रेवल एजेंसी लाड़काना जो अॻुवान सरवाण इमरान मंगसी जंहिंजे थ्रू असां बाय रोड हुया। मुंहिंजो नालो अली नवाज़ बुलेदी। असांजो मसइलो इहो असांजो सलार हुयो इमरान मक्सी असांजी ज़वारी ते असां वञूं पिया हुन सां असां ॻाल्हायो तय कयोसीं पैसनि जो 60,000 फ़ी माण्हू वरितोईं। असांखे जीअं करबला मौला पहुचायईं असांखे रहायईं होटल ते उते होटल ते रहायईं असांखे छॾे हलियो वियो पाण जी ख़बर न पई त काॾे हलियो वियो। असांजी पासियूं वठी उते जमो करायईं उन खां बाद में असां मुंहिंजो नालो नसरुल्ला आहे। असां ज़वारीअ लाइ अल हुसैनी ट्रेवल्स जे मालिक इमरान मक्सी खे 60,000 रुपया ॾिनोसीं जंहिंमें पैकेज